DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो जमलाही तांगरनि ते गॾनि जेतिरा दहशतगर्द बलोचिस्तान समेत पाकिस्तान की मजमूई तरक्की ऐं ख़ुशहाली जो रस्तो रोके नथा सघनि। बलोच अवाम पाकिस्तान सां तारीख़ मज़हब सक़ाफ़त ऐं रिवायत जे रिश्तनि में जुड़ियल आहे। हक़ जी जंग में आवाम जी हिमायत ख़ासि तौर ते नुसपाननि जो किरदारु अहम रहियो। कश्मीर पाकिस्तान जी तरक्की जी हडी हुई आहे ऐं रहंदी। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी तरफ़ां किंग एडवर्ड मेडिकल यूनिवर्सिटी जो दौरो। यूनिवर्सिटी आमद इंतजामिया ऐं शागिर्दनि DGISPR जी आजिया कई। मुल्क में बरसातनि सबबि वधीक 3 ॼणा फौतनि जो अंक 252 थी वियो। गिलगित बल्तिस्तान जे ज़िले ते आमिर में लैंडस्लाइडिंग खां पोइ गुम थियल डॉक्टर मिशाल जे 3 वरियनि जे पुट जो लाश मिली वियो। डॉक्टर मिशाल ऐं संदसि ॾेर जा लाश कढे लोधरा रवाना कया पिया। हेल ताईं 6 लाश कढिया पिया। गुम थियल 2 माण्हुनि जी ॻोल्हा जारी। चलास ऐं आमिर में वक़्फ़े सां तेज़ बरसात। थोर नाले में वधीक 2 ॼणा लुड़ी विया। शाहरा बाबूसर तां मलबो हटाइण जो कम जारी। शाहरा किराकुरम बंद हुजण सबबि वॾे अंग में सियाह फाथल। इस्लामाबाद जी हाउसिंग सोसाइटी जे नाले में कार सवार पीउ ऐं धीअ खे ॿुॾंदे 48 कलाक गुज़री विया। सनबा नदी जे समूरनि गुज़रगाहुनि ते ॻोल्हा हलंदड़। चकपाल कलरकाहार तलकंग सरकोता ऐं बरपासे जे इलाइक़नि में बरसात। लाहौर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारो। मौसमियात खाते मूजिबि अॼु KPK जे मथांनि इलाइक़नि गिलगित बल्तिस्तान कश्मीर ऐं पंजाब में तेज़ बरसात पवण जो इम्कान आहे। मुल्क में जारी बरसातनि सबबि सिंधु दरिया में वाध जो सिलसिलो जारी। कुडू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 3,53,432 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 3,16,825 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 2,86,910 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 2,30,050 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 1,63,550 क्यूसेक ऐं कोटड़ी वटि हेठां वेकिरो 1,22,285 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। क्रिकेट की बेहतरी लाइ मज़बूत ऐं इसराइता फ़ैसिला करणा पवंदा। एशियन क्रिकेट काउंसिल जो क्रिकेट के हथी वठण में अहम किरदार आहे। रांदियूं मुल्कनि खे हिक ॿिए जे वेझो आणण लाइ अहम ज़रियो आहिनि। क्रिकेट की बेहतरी लाइ हिक टीम थी कम करणो आहे। एशियन क्रिकेट काउंसिल जे सदर मोहसिन नकवी जो ढाका में बांग्लादेश क्रिकेट बोर्ड जे तकरीबी ख़िताब चवे थो एशियन क्रिकेट काउंसिल हिक ख़ानदान जी आहे। हवाई हादसे ते हमदर्दियूं बांग्लादेश की हुकूमत ऐं अवाम सां गॾु आहिनि। सिंध के सीनियर और इतलात वारे वज़ीर शहजिल इनाम नेमर सां ऑल पाकिस्तान न्यूज़ पेपर सोसाइटी के वफ़द की मुलाकात। वफ़द अख़बारी सनत के पेश ईंदड़ मसलन बाबत सूबाई वज़ीर के आगाही ॾिनी। शहजिल इनाम नेमर जो चवणु आहे त सिंध हुकूमत सहाफ़त की आज़ादी और अख़बारनि के किरदार से मुतारिफ़ आहे। प्रिंट मीडिया माशरे के पाशोब करण और कूड़िन ख़बरनि के ख़ात्मे लाइ अहम आहे। अख़बारी सनत जा जायज़ मसला तरजीह बुनियादनि ते हल कया वेंदा। पीर कोट भरिसां संगावती मामले तां झिड़ो। नीगर कतल कोट मोर जबर शेख में संगावती मामले तां शेख बरादरी जी विंदुरनि में झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि 15 वरियनि जो सोनो शेख ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर नसंदे दम ॾिनो। वारिस लाश ज़रूरी कार्रवाई बाद वोट खणाए विया। काजी खावड़ भरिसां नीगर जो तलाव मां लाश त ॻोठ ज़हूरी खान गिरोही जे रहिवासी मोहम्मद इमरान गिरोही जो तलाव मां लाश मिलियो। नीगर जो लाश घर पहुचाइण ते वारसनि में रोड राड़ो मची पियो। सुल्तानपुर भरिसां 3 वरियनि जो नीगर नबील अहमद आराई घर भरिसां वहंदड़ बाह में बुॾी हयाती विञाए वेठो। पंजाब के ज़िले रहीमयार खान पुलिस वटि इनाम याफ्ता ॾोहारी 6 साथी समेत पेश हथियार फिटा करे छॾिया। TPO रहीमयार खान इरफान समूह जो चवणु आहे त कचेपारे इलाइक़े में पुलिस जे टारगेटेड ऑपरेशन दौरान
50 लाख रुपया इनाम रखियल धाड़ेल कुर्बान लठाणी समेत 7 लुहारी हथियार फिटा करे पुलिस वटि पहुता। हथियार फिटा कंदड़नि खे पुरअमन ज़िंदगी गुज़ारण जो मुकमल मौक़ो ॾिनो वेंदो। उमरकोट में सरई यूनिवर्सिटी सब कैंपस मुलाज़मनि खे पघारूं न मिलण ख़िलाफ़ कम छॾ ऐं अलामती बुख हड़ताल। मुलाज़मनि कम छॾ हड़ताल बाद बाहुनि ते कारियूं पटे ॿधे कैंपस जे मुख्य दरवाज़े आॾो अलामती बुख हड़ताल कई। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त 1.5 महीने खां पघारूं नाहिनि मिलियूं, बिना देर पघारूं जारी करे परेशानियुनि खां बचाए वञे। इसराइली फ़ौज जे कड़े सबब गज़ा में ग़िज़ाई खोट शिदत इख्तियार करे वई। बुख विके वधीक 10 फ़लस्तीनी फ़ौतियुनि जो अघु वधी 111 थी पियो। इमदादी तंज़ीम उनरबा जो चवणु आहे उर्दन मिस्र क्रॉसिंग ते हज़ारे टन इमदादी सामान मौजूदु आहे। इसराइल दरवाज़ा खोले इमदाद गज़ा में वञण ॾे। अमेरिकी सदर जो मुख़्तलिफ़ मुल्कनि ते 15 खां 50 सैकड़ो ताईं टैरिफ लागू करण जो ऐलान। तेल जी क़ीमत वधीक हेठि आणणु चाहियूं था। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो वॉशिंगटन में AI समिट खे ख़िताब। चयाईं हू चीन सां मुआहिदो करण वारा आहिनि। जापान सां 15 सैकड़ो वापारी टैरिफ ते मुआहिदो थी वियो। यूरोपीय यूनियन सां संजीदा ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ मुल्कनि ते 15 खां 50 सैकड़ो ताईं टैरिफ लागू कयो वेंदो।